मज्जू के गिरफ्तार कर वरा छे तो उनके खबर न है तो मौत जो बियो नालो मज्जू है मज्जू मज्जू हाकिम खान इन्हें मौलू ने भागे के ॾिठी अदा मौलू खां हाणे कमु छॾाए वियो आहे जे मुंहिंजी सलाह वठो त महिरबानी करे को ॿियो कमु रखो मौलू खां कमु हाणे कोन थींदो हाणे यार जवाब ॾींदे मुनासिब नथो लॻे अदा मौलू खे तव्हां आणो खॾ में मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजे बारे में तव्हां छा सोचियो आहे कुझु न हाकिम खान तुझे बारे में मां छा सोचींदुसि अदा वॾा मुंहिंजी शादी जे बारे में मुंहिंजी शादी जे बारे में ओ अच्छा 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 मां हाणे सम्झुमि अरे बाबा कुझु ॾींहं सब्र कर हलंदासीं मूसा खान खां शादीअ जी तारीख़ वठण बस कुझु ॾींहं त छा पर हाणे मूंखां हिकु ॾींहुं बि इंतज़ार नथो थी सघे सब्र जो भाङो ॾाढो मिठो हूंदो आहे हाकिम खान ॾाढो मिठो अदा साईं इहो सब्र मूंखां न पुॼंदई बाक़ी जन तते तो मूंखे तूं ज़हर बि ॾेई वेंदे त मां पी वेंदुसि ज़ोरावर आहीं हाकिम खान ॾाढो ज़ोरावर आहीं अदा वॾा कीअं बि करे सुभाणे तोखे हलणो ई पवंदो मुंहिंजी शादी जी तारीख़ तय करण लाइ बाबा हाकिम खान सुभाणे हलंदासीं हाणे त ख़ुशि चाचा तू तकलीफ़ न कर ये थाव मां धोई ॾियां बुख ते अब्बा जेकॾहिं न तुंहिंजी दिलि चए थी त पोइ जी बिस्मिल्लाह शुरू थी वञे घर में घणनि ॾींहंनि जा जूठा थाव पिया आहिनि मां उहे बि खयूं थो अचां पोड़ो त को मौके जी ताड़ में हुयो पर ख़ैर अॼु ॾींहुं कढी वेंदुसि बाक़ी अॻिते पोड़े जी घाटी सिर ॾिसी छॾियमि हा पुट जल्दी धोई वञ मिंट तो करे वठा चाचा मिंट तो करे वठा बुख ते मां बि इहो ई थो चवां पुट त जल्दी हथ खे हलाए वठ ॿ टे जोड़ा बि कपिड़नि जा पिया आहिनि उहे बि धोइणा सम्झां थो त पोड़ो हथ धोइण लाइ खार बि चाढ़ींदो बुख ते छा पियो सोची पुट ओ चाचा मां तोखे हिकिड़ो अर्ज़ु कयो हुयमि बुख ते ऐं मूं जो तोखे चयो त अॻ में कारोबार खोल ओ चाचा दोसू जे भाउ खां दुकान जो ॻाल्हाए छॾियो अथमि अॼु जा सुभाणे शहरां सामान वठी दुकान हलाइण शुरू कंदमि बुख ते जंहिं ॾींहुं न तूं दुकान शुरू कयो उन ॾींहुं मां पाण वञी माई खैरा खां तुंहिंजे संग जी ॻाल्हि कंदुसि चाचा तुंहिंजो अंदाज़ो छा थो चवे मासी खैरा मूंखे संग ॾींदी या न बुख ते पुट जवान धी खे सॼी उमिरि घर विहारे त कोन खाराईंदी जेकॾहिं न को सुठो रिश्तो मिलियुसि त इनकार कोन कंदी चाचा मां तव्हांखे कीअं थो लॻां बुख ते मुहांडे खे छॾ पुट मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त जेकॾहिं को सदोरो ऐं सुलक्षणो छोकिरो हूंदो न त खैरा रिश्तो ॾियण में देरि न कंदी हाणे तूं थांव धोई वठ ओ चाचा थांव धोइण मुंहिंजे लाइ नई ॻाल्हि न आहे कराची में गॾु रहंदासीं न नंबर वार सभु थांव धोईंदा हुआसीं बुख ते इन करे थांव धोइण जो मां माहिर आहियां माहिर त पोइ थोरो जल्दी करे वठ कपिड़नि खे बिछा छोलो ॾेई वठूं खुदा करे इहो पोड़ो मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि करे न त इहो पोड़ो घर जा कम कराए कराए मुंहिंजी देख कढी छॾंदो बुख ते मूसा खान हाकिम खान खे त आराम ई कोन थो अचे हिन त मुंहिंजो सुकून ई बर्बाद करे छॾियो आहे रोज़ इहा ॻाल्हि दादा कॾहिं त हलो तारीख़ वठण कॾहिं त हलो तारीख़ वठण मूसा खान आया हूं तव्हांजे दर लंघी तारीख़ वठण जे लाइ ॿियो मिड़ी ख़ैर आहे घुर्जे बि ख़ैर दिलावर ख़ान हाणे अव्हां ॿुधायो त अव्हांजो छा इरादो आहे असां चाहियूं था त असांखे 8-10 ॾींहं जे अंदरि मिड़ी का तारीख़ ॾेई छॾियो दिलावर ख़ान असां माइटी कई आहे त इनकार कोन कंदासीं बसि तव्हांखे महीनो ॾेढ इंतज़ारु करणो पवंदो उन जो को सबबु मामा जो ताज़ो ताज़ो कर्ज़ियो थियो आहे इन करे तव्हां खां कुझु मोहलत घुरंदासीं तूं बि पंहिंजी ॻाल्हि ते सही आई कमाल खान बाबा असां चाहियूं था त भली कुझु ॾींहं देरि ई सही पर आया आहियूं त तारीख़ वठी वञूं बसि ही महीनो छॾियो मथे महीने जी का बि तारीख़ रखी वञो असांखे एतिराज़ कोन
मथे महीने जी 15 तारीख़ सही रहंदी मूंसां खान? दिलावर खान, भली तव्हां मथे महीने जी 15 तारीख़ जूं तयारियूं शुरू कयो। अॼु खां पोइ असां पंहिंजी तयारियूं शुरू कयूं था, पर इहा महिरबानी कयो जीअं तारीख़ न मटिजे। हाकिम खान, उन ॾींहुं आसमान फाटे या ज़मीन मथां ज़िलज़िलो अचे, असां मथां को फ़र्क़ु कोन पवंदो। उन ॾींहुं तव्हां पंहिंजी ॼञ वठी हलिया अचिजो। मूंसां खान, हाणे असांखे वञण जी इजाज़त आहे? ईअं कीअं थींदो दिलावर खान, ईअं कीअं थींदो? असां तव्हां लाइ मानी तयारु कराई आहे। मानी खाइण खां सवाइ तव्हांखे किथे था वञण ॾियो? कालो, कालो, जी हाल मानी लगाए छॾी अथई? हा बाबा, मानी त तयारु आहे, बसि रुॻो लॻाइण जी देरि आहे। मानी हल लगाए, असां चऊं था। हाज़िर बाबा। अदा सामान पैक कर त वापसि हलूं। छो वापसि हलो? तव्हांखे हितां वञण जी का बि ज़रूरत न आहे। न अदी न, हाणे मां हिते न रहंदसि। तूं मुंहिंजे लाइ कुझु बि न आहे करे सघी। सभु कुझु थींदो नज़ीरा, सभु कुझु थींदो। छा थींदो अदी? हाणे छा थींदो? अॼु हाकिम खान जी तारीख़ ॿधण विया आहिनि ऐं जल्द हुन जी शादी बि थी वेंदी। मां त ईअं ई हथ मलींदी रहिजी वेंदसि न। हा दी, भंग में रंग हू मिलाईंदा, असां रुॻो ताड़ी वॼाईंदा रहंदासीं। सोनी सदको वञेव, सदको रे सियाणी। हाणे जेकॾहिं कुझु बि न कयो न त मूंसां गॾु हे ॿई बि निकिरी वेंदव हवेली मां। हा, रही सड़ी सकीना अञा मोई न आहे जो हो ख़ुशियूं मनाईंदा। हाणे कुझु बि न थींदो अदी, कुझु बि न थींदो। अॼु तारीख़ ॿधिजी वेंदी। तारीख़ थी बदिजे न, शादी त कोन थो करे अचे नी। अञा शादी में काफ़ी ॾींहं पिया आहिनि। तेसि ताईं ॿिन्हिनि भाउरनि खे वेड़ाए डांगो न कयुमि नी त मां बि रही सड़े सकीना न आहियां। ईअं को दी, ईअं को भंग में रंग मिलाए त को भंगोड़ो थिए भंगोड़ो। बाक़ी पन्ना चबाड़ींदे चबाड़ींदे त अधु ज़िंदगी गुज़री वई आहे। अरे सियाणी, सोनी सदको सोटो सौ अर सदको। ॻाल्हि कर सोणी, छा थी चवणु चाहीं? मां त तव्हांखे अॻ में बि सलाह ॾिनी त वॾे रेस खे शादीअ जी इजाज़त ॾेई छॾियो। मूं तुंहिंजी सलाह ते गौर कयो हुयो, पर दिलि कान थी मञे। अदी सोनी सही थी चए, दिलावर खे बेवकूफ़ बणाइण लाइ इन खां वधीक ॿियो तरीक़ो कोई कोन्हे। साइण थोरो सोचो त हाकिम खान जी शादीअ जे लाइ हिन घर में ताड़ी बि न वॼे ऐं वॾे रेस जी शादीअ जे लाइ असां वेठा गीत ॻायूं। इहो भला हाकिम खान खां बर्दाश्त थींदो? हा दी, हाकिम खान माण्हू किरण जे बुआ खां कॾहिं बि न चाहींदो त हुनजो भाउ हिन उमिरि में ॿी शादी करे। सा बि एॾी धूमधाम सां दिलावर खान ऐं हाकिम खान खे जेकॾहिं वेड़ाइणो आहे त इन खां वधीक ॿियो को तरीक़ो कोन्हे। ख़ुदा ना करे जेकॾहिं ॿई भाउर न विड़िया ऐं दिलावर खान जी ॿी शादी कराईसीं, जेका इज़त हिन घर में मुंहिंजी बणियल आहे उहा इज़त बि न रहंदी ऐं दिलावर खान जो सॼो राज़ मुंहिंजी नंढी ज़ाल जे तरफ़ थी वेंदो। अदी, दिलावर खे भंग में रंग मिलाइण जो वॾो शौक़ु आहे। हू पंहिंजी ॿी शादीअ लाइ तुंहिंजा सभु शर्त क़बूल कंदो। शर्त त क़बूल कंदो, पर मां कहिड़ा शर्त रखां? पहिरियों शर्त इहो त शादी खां पहिरियां अधु मिल्कियत तुंहिंजे नाले ऐं बाक़ी अधु उन ते पाण ॿई भाइर पिया विढ़ंदा। ऐं ॿियो शर्त इहो आहे त हाकिम खान जी शादी खां पहिरियां ई दिलावर खान जी शादी। ॿिए ॾींहुं भले हाकिम खान घोट बणिजी अचे। अदी इहो कमु करे विझ, पोइ तूं वेही तमाशो ॾिस। इहे ॿई शादियूं मातम में न मटिजी वञनि न त तूं मूंखे चइजांइ सोढा तोखे भंग में रंग मिलाइण न आयो। पहिरियां ॿई भाउर मोटी त अचनि, पोइ राति जो दिलावर खान खां सभु हवाल वठां। जेकॾहिं शादीअ जी तारीख़ तइ करे आया आहिनि त पोइ दिलावर जो बि रिश्तो हथु करे ऐं उन जी शादी जी बि तारीख़ तइ करायूं था। अदी इहे ॿुधायल शर्त पूरा करण खां पोइ शादी जी तारीख़ बदिजाए, पोइ मज़ो ईंदो भंग में रंग मिलाइण जो। ओ माई जन्नत, वाह हेॾियां से मोए ते सिर खे सुञातई अलाए छा। ओ माई जन्नत, छा हेड़े मुआ छा ते गोड़ कयो थई? गोड़ न कयो, असांखे पंहिंजो पैसा ॾे पोइ असां वञे पंहिंजे मुल्क वेंदो। छा जा पैसा? ये ॾिस 3600 रुपया लिखिया पिया आहिनि। कपिड़ो वठण महिल यादगिरी अचे थो, बाक़ी पैसा ॾियण महिल यादगिरी नथो अचे। हा, खैरा जे सिर ॾे खैर हुजे। इन ते लिखियल छा आहे? इन ते पैसा लिखियल आहिनि। छा लिखियल आहे? फाट न मुआ, घणो मथो न हड़ लाला, नालो ॿुधाए छा लिखियल आहे? नालो लिखियल आहे माई जन्नत। जन्नत? अरे हेॾे 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 हेॾे। चाची मारींदी त कोन बुख ते? साह न वञई, न वञई, साह कोन थी कोहाए पई।
हिनखे रुगो नालो ॿुधाए त मुंहिंजो नालो छा आहे? ॻाल्हि कर चाची। का जरूरत न आहे, मूंखे 5 पैसा ॾे। जॾहिं मूं कपिड़ा वरिता ई कोन्हनि त तोखे पैसा छा जा ॾियां? इहो बेवकूफ़ ॿियनि खे बनाए, मूंखे 5 पैसा हिते जो हिते पैसा ॾे। नथी ॾे छा कंदे? मां वॾो ख़तरनाक माण्हू आहियां। अरे हल त हल, तोखे औरतुनि सां ॻाल्हाइण जी तमीज़ ई न आहे बुख ते। बस कर, तोखे ॾियां न गाठे वारो मुख गाठे बञ छॾींदोसां। बजे वञे त हल हाणे हल, न आहिनि पैसा, वॾो आयो आहे ओ गाड़ीअ करण वारो। ओ मुंहिंजी अम्मा, मूंखे 5 पैसा ॾे। मां तुंहिंजो घर ॾिसे छॾियो आहे, तुंहिंजो घर जे तई पछर न छॾींदो। मां डिंगो माण्हू आहियां, डिंगो माण्हू। डिंगो माण्हू आ? चाची चातो चे ॿुधा। अबा ॾेस मोह, मां त हिन मां अची वई आहियां। ठीकु आहे चाची, तूं हल मां हिनखे पासे कुत ॾियां। वञ कॾहिं मुंहिंजी अम्मा, मूंखे 5 पैसा ॾे वञ। अरे हेदे किधर वजता है? क्या घर में गिरेगा क्या? इधर हमसे गाल करो, हमसे। तुम बीच में न पड़ो तो अच्छा होगा। आज तुमको मैं जरूर शिकत दूंगा। तुम रोज हमारी जनाजत के छेदे तो बनी। क्या करोगे बताओ, क्या करोगे? अरे हेदे, तुमको नहीं पता। हम बड़ा खूनी माजू, हमने पहले ही 5 खून कया, 5। आज छा तुम्हारा खून कस के बोजी में विजी दरिया में उछलाईंदुस। ओ तो तेरी लाश जो न अतो न पतो पुत्र। आज मजी में इज्जत का कदी तो यहाँ से भाग जाओ। हाने तुम ऐसे भागो जैसे पोया तुझे तूफान तो चे, पर पोते नदी से जाओ। अरे क्या देखते हो? ऐसा बड़ा खुदी बाजू और ये हमसे टक्कर लेता है। हमने जेल में दिखा है, हमको जेल की परवाह ही का देखा। हम बड़ा खुदी बाजू। या केॾे घर बि कोन्ही, केॾे धिके खावण गया। हाँ रो ले गया होसी केॾे ॾींहुं रुलण पिनण। का ॻाल्हि कान्ही, उनजी साथ बि कोन ॾितुसि, पर रंधे में रिपीटर चई हलिया गे। पोइ वे हाकिम खान को ख़बर त मारे पादर वञासि ॻोल्ह लहासि गया केॾे वेंदा। चाचा शे ॾे। कॾहिं शइ मैं अॻु ही परेशान लॻा पिया, जेॾी केर में लाॻी झली खड़े वे शइ ॾे शइ हाणे न पादर हले। चाचा रहमत सलाम पई ॾे। पिछे पहलू ईअं न पिया खी, उथंदे ईअं चढ़ पिया वेंदई। शइ ॾे ॾे ख़बर की पिया खे उधर ते। चाचा भला मूंखे त ख़र्ची ॾे न। ॻाल्हि ॿुध, मैं खना मेरी नज़र दे टरो मैं खना उफट मेरे सामने उफट। तोसां ख़बर कान्ही, मैं ही परेशान लॻा पिया। नथो न्या छा कंदे? अरे ॾे तोसां कोन वेसो? हाँ मारो है पादर। चरिया मैंने चरिया मैं चरिया पीहो। हेठ सदला वेठो तो मथे दी वे खट दे तो न बाबा साईं, खट ते वेहण जे लाइक न आहियां। जॾहिं खट ते वेहण जहिड़ो कंदव त पोइ खट ते वेहंदुसि। मूं बि ॾाढो सम्झायो तमास खान, पर मञी कोन थो। अकबर, रमू रबड़ आहे रबड़, इंघंदो ज़रूर पर टुटंदो कॾहिं बि न। पोइ छो दिलि हारी अथई? इन्ही मूसा खान जे कमदार कालू कुते जेका मुंहिंजी बेइज़ती कई आहे, उन जा निशान हिन दिलि मथां आहिनि, दिलि मथां। जेसी ताईं उन सां हिसाब सिधो करे नथा ॾियो, तेसी ताईं बाबा साईं मां खट ते कोन वेहंदुसि। कालू जूं टंगूं बाहूं भञी तुंहिंजो हिसाब सिधो करे था अचूं, सिधो न अकबर, तव्हां न। मां चाहियां थो त तव्हां कालूअ खे टंगे हिते खणी अचो त पोइ मां ॼाणे इहो कालू ॼाणे। पोइ वॾा छा सलाह अथई? पोइ खटनि ते वेही इहो फाॾण न टोड़ियो, निकिरी वञो। जिथे बि इहो कालू नज़र अचेव न त गेले हिते खणी अचोसि। मां बि वेंदुसि बाबा साईं, मां बि हिननि सां गॾु वेंदुसि। तोखे कंहिं रोकियो आहे? हल कॾहिं वञीनि। तव्हां कोन पिया हलो छा? जेकॾहिं मां ॿाहिरि हलियुसि न त हिन नंढड़े सां केरु मोड़ींदो? काॾे बाबा? हिते आई पुट, हिते ई आई। ही चाचा वारा काॾे था वञनि? ज़मीन ते चक्कर ॾियण लाइ वञूं पिया, ॾिसूं था त हारी कमु कंदा या न। पोइ मां बि हलां थो। तूं ऐं मां सुभाणे हलंदासीं। जेकॾहिं सभई ॿाहिरि निकिरी हलियासीं न त पोयां को उतां कदे महिमान अची वञे ऐं उतां खाली ॾिसनि त माण्हू खिलूं कोन कंदा असां मथां। ठीकु आहे चाचा, तव्हां थी अचो, मां ऐं बाबा सुभाणे ईंदासीं। अचो दिलबर, तो दोस्तनि जी सार रही अचूं। जिन रमुअ खे महिमानी खाराई आहे उन्हनि खे महिमानी खाराए अचूं। अचो।